सिंध जे सामूंडी बेटन जी पट्टीअ ते वफ़ाक़ जी कब्ज़ागिरी गैर आइनी सिदारती ऑर्डिनेंस तोड़े गैर कानूनी तौर ते ठाहियल पाकिस्तान बेट तरक़ियाती अथॉरिटी बाबति सिंधी अदीबनि लेखकनि सियासी समाजी अॻवाननि वकीलनि पारां हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। प्रेस कॉन्फ्रेंस में ॻाल्हाईंदे नामियारे कानूनदान एडवोकेट यूसुफ लिगारी जामी चांडियो, हैदराबाद प्रेस क्लब जो सदर लाला रहमान समूह, डॉक्टर आकाश अंसारी, हसीन मुसरत शाह, HRCP जे अॻवान प्रोफेसर इमदाद चांडियो, कामरेड बख्शल थल्लो, ताज जोयो ऐं ॿियनि चयो त झगड़ा हमारा है कि ये हुदूद सूबे की है या मरकज़ की है। झगड़ा तो ये है। अब सवाल होता है कि ये कौन तय करता है। ये तय कॉन्स्टिट्यूशन करता है, आईन पाकिस्तान करता है। और जब आईन पाकिस्तान बना हुआ है और उसमें सब सूबों की हुदूद लिखी हुई है और जो उसको मुत्तफ़क़ा तौर पे पास किया गया है, पाकिस्तान जो बना है वो सूबों के वफाक से बना है। पाकिस्तान की मिल्कियत 1 एकड़ को 1 घुंटा भी नहीं है, 1 इंच भी नहीं है। सारे सूबे उसकी हुदूद में आते हैं। अब ये है कि पाकिस्तान के आइन में है कि पाकिस्तान की हुदूद में अगर कोई तब्दीली होगी तो कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान और उस असेंबली की मर्जी से होगी। सिंध जी जोग्राफियाई तारीख़ी वहदत ते, सिंध जी आइनी ख़ुद मुख्तारी ते ऐं सिंध जे इंच जे मथां सिंध जे अवाम जी तारीख़ी हक़ मिल्कियत ते कंहिं बि क़िस्म जो कंप्रोमाइज़ नाजाइज़ आहे, नाक़ाबिल क़बूल आहे। उन ते वफ़ाक़ धाड़ो हणंदो त बि मज़ाहमत थींदी ऐं कबी, ऐं सिंध हुकूमत कंप्रोमाइज़ कंदी त बि उनखे ज़ाहिरा त क़बूल न कबो। इन करे असांजो चवणु इहो आहे, अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस इहो हो त असांजे ख़्याल में सदर जो ऑर्डिनेंस हुन जे मनसब जी बि नफ़ी आहे, हुन जेको हलफ़ खयों आहे उनजी बि नफ़ी आहे, पार्लियामेंट जी बि नफ़ी आहे। छाकाणि त हिकिड़ो सदर उहो पार्लियामेंट जे हूंदे एमरजेंसी कोन्हे मुल्क में त पोइ छो थो जारी करे ऑर्डिनेंस। ऑर्डिनेंस जारी करणु जवाज़, त इन जो मतिलबु आहे त मन में मेर आहे, तव्हां धाड़ो था चाहियो। त इन करे असां उनखे रद्द कयो आहे, सिंध जे समूह में रद्द कयो आहे माण्हुनि। असांजो चवणु इहो आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे को बि अख़्तियार न आहे। ऐं टीं ॻाल्हि त सिंध हुकूमत जेको जुलाई में जारी कयो इजाज़तनामो उहो बि नाजाइज़ हुयो। ऐं असां सिंध हुकूमत खे बि वाज़े तौर ते इन में चयो त जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी मसलियत थींदी, कंप्रोमाइज़ थींदो त नाक़ाबिल क़बूल हूंदो। पीपल्स पार्टी खां बि इहा डिमांड कयूं था त महिरबानी करे सिंध जे अवाम जे वोट जी इज़त कयो, सिंधी माण्हूअ जी इज़त कयो, छो त इन सालनि खां वठी भुट्टे साहब खां वठी तव्हांजी इज़त कई आहे, तव्हांखे मान ॾेई असेंबली में मोकिलियो आहे। असांजो इहो मौक़ुफ़ आहे त 18 तरमीम खां पोइ हूअं बि सिंध जा वसीला, सिंध जूं हदूं सिंध जे माण्हुनि जूं आहिनि। को बि माण्हू धारियूं ईअं राति विच में वेही या हिकिड़ो साज़िशूं करे को बि ऑर्डिनेंस पास थींदो त सिंधी अवाम उन्हनि खे रद्द थो करे। जेकॾहिं सिंध हुकूमत जे पारां इहा ग़लती थी आहे त असां सभु सिंधी उन खां पुछंदासीं। असां पंहिंजो सवाल पुछण जो हक़ रखूं था त इहा कोताही, इहा ग़लती मुस्तक़बिल में बर्दाश्त न कई वेंदी। ख़ासि करे कोस्टल बेल्ट जेको आहे इन ते सॼे जे कब्ज़े जो मामिलो आहे। बेट ते शुरूआत आहे हिकिड़ी, सिंध जी सॼी सामूंडी पट्टी ते कब्ज़े जो सुवाल आहे। इन जे ख़िलाफ़ु मज़ाहमत थींदी। गैर आइनी हिकिड़ो ऑर्डिनेंस आहे, गैर कानूनी ऑर्डिनेंस आहे इहो सदर जो। ऐं जेकॾहिं को ऑर्डिनेंस ऐं को हिकिड़ो अहिड़ो कानून जेको पाण गैर मुनसिफ़ाणो हुजे त उनजे ख़िलाफ़ु मज़ाहमत जेका आहे सा इंसाफ़ जी तक़ाज़ा आहे। ऐं आम माण्हू मज़ाहमत कंदो, इहे बेट ॾियणु कोन ॾींदो सिंध जो माण्हू। पीपल्स पार्टी खे या माना हिन दफ़े पेर पोइ करणा ई करणा पवंदा। ऐं सभु सियासी समाजी धुरियूं ऐं ख़ासि करे जेके बि अवाम दोस्त धुरियूं आहिनि, मुख़्तलिफ़ इतिहाद आहिनि, उन्हनि जूं गॾिजाणियूं ईंदड़ 1 ॾींहंनि में सभिनी जूं थियणियूं आहिनि। ऐं किन एहतिजाजनि जा ऐलान बि करे छॾिया आहिनि। सो सिंध जो अवाम जो तारुक तव्हां ॾिसंदो रोडनि ते, ऐं बेट ॾियणु कोन ॾींदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।